अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल सेलेक्ट करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेज़न जो सौट रेज़न खे चवंदो त ढारा जी ख़बर पइजी चुकी आहे ऐं हू सही सलामत आहे। ढारा सोडल जी ख़ौफ़ खां वञी मंसूर खान वटि लिकियो, यानी उन्ही वटि पनाह वरितईं। ऐं ॿिए पासे दोस्तों रेज़न रेस मंसूर सां ॻाल्हाईंदो। रेस मंसूर खे चवंदो त डोरे जो का बि ॾोह न आहे, तूं उन खे मुंहिंजे हवाले कर। रेस मंसूर चवंदो त अगरि इन जो ॾोह निकितो, अगरि हीउ गुनाहगार आहे त पोइ इन जो हथु वरी तोखे मूंखे ॾियणो पवंदो। तो रेज़न इते हा कंदो पर अॻिते हली इन खे धोखो ॾींदो, यानी पोइ रेस मंसूर ऐं रेज़न पाण में दुश्मन थी पवंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल वारा घणो परेशान हूंदा। अगरि जेसीं ताईं सोट होश में नथो अचे, जेसीं ताईं असां केस दाख़िल नथा कराए सघूं। ऐं ॿिए पासे दोस्तों मूमल घणो परेशान थींदो पंहिंजे सोट लाइ, यानी सोडल लाइ घणो परेशान थींदो। ऐं पोइ सुहिणी जी मां सुहिणी खे चवंदी त तूं एतिरो परेशान न थी। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस शाहनवाज़ घणो परेशान थींदो ऐं कमदार कालू खे चवंदो, यानी मोलू खे चवंदो त इन सोडल जे मथां मुराद जो हथ हो, यानी मुराद ज़ख़्मी थी पियो त हाणे सोडल होश खां निकिरी चुको आहे। हाणे उनखे रोकण वारो कोई बि न आहे, उन जो हथ सिर्फ़ु मुराद जे मथां हो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।